मशहूर मुझो कलाम जीअं सिंध जो मुखे दोस्तन फरमाइश की आए मां पेश कयां। जाग फिटाई घोट तो कस थोड़ी थी संगड़ा करे हो मरन पयूं मारियूं काबू आहिन कोट अज त तुझी ओट असी ॾाढन खे ॾारे विझूं। फरमाइश अदा उमर हब हाजी गुलाम हब अली गुलाम हब नज़ीर हब जी फरमाइश है माशू मेहरबान ऐं घोट असांजो भा एजाज हुसैन रंजानी साहब ऐं भा आशिक हुसैन रंजानी साहब। मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस हाजी चल खीर मल्हाई दुस तुंहिंजो चल खीर मल्हाई दुस सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो जल खीर मल्हाई दुस। फरमाइश इकरामले फहद रंजानी ऐं ज़ाद हुसैन रंजानी ऐं अदा नजफ अली मुंदो ऐं फहीम अली जोखियो सारी मीरा ज़ाहरा रंजानी तुझी लोई जी नजर रखबी का मेरन उन ते सही भी तुझी लोई जी का मेरन उन ते सही भी कहीं मेरी खई जे अख भी सा अख उठयदम कठबी ये सिंध जी बड़े बेतसबी हो तो सब मोहब्बत कदहि न खटबी तमुडी दासू पर बखजी हल सिर्फ वने ही कटजी सिर मां बिखड़न जाउनाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो जल खीर मल्हाई दुस। एक डायरी की फरमाइश आए सुनी टीवी रिपोर्टर सिंध साड़ कंदो जो कटारी मथा उन जे वहदी आरी जोएब रंजानी काशिफ रंजानी जिशान अली रंजानी इसरार अली सिंध साड़ कंदो जो कटारी मथा उन जे वहदी आरी तारीख़ में लिखबो मयारी थींदो धरतीअ जो ॾोहारी कंदो हर को उन खां बेज़ारी असां ते सदा जिंदया हारी असां मोहत ऐं सब हारी था आनुन चाहूं बहारी तुंहिंजा दर बि बाग बढ़ाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई दुस मां सिंध सिंधुअ जी सजाई
दुस तुझो अमड़ खीर मलाई दुस मां सिंध सिंधु जी सजाई दुस तुझो जी जली खीर मलाई दुस शबीरन हटंदा जोधा सिर कोनम ठोकंदा सोढा ही दादा दीरू दोखा ही डाठन पर जा कहका सब खत्म थींदा हमेशा कंहिंजे आॾो सिर न झुकाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मलाई दुस मां वज सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मलाई दुस मां सिंध सिंधु जी सजाई दुस तुंहिंजो जी जली खीर मलाई दुस जी जली खीर मलाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मलाई दुस सिंधु जी सजाई दुस तुझो अमड़ खीर मलाई दुस सिंधु जी सजाई दुस तुझो अमड़ खीर मलाई दुस। मेहरबानी।